أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ترى كثيرا منهم يتولون الذين كفروا لبئس ما قدمت لهم أنفسهم أن سخط الله عليهم وفي العذاب هم خالدون. ولو كانوا يؤمنون بالله والنبي وما أنزل إليه ما اتخذوهم أولياء ولكن كثيرا منهم فاسقون. لتجدن أشد الناس عداوة للذين آمنوا اليهود والذين أشركوا ولتجدن أقربهم مودة للذين آمنوا الذين قالوا إنا نصارى ذلك بأن منهم قسيسين ورهبانا وأنهم لا يستكبرون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़रियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला आले किताब सां मुखातब थींदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए सां हुकुम फरमायो त दीन में कंहिं बि क़िस्म जो वाधारो बि न कयो ऐं दीन मां का बि शइ घटि बि न कयो। दीन जेको एतिदाल वारे रस्ते ते तव्हांखे मिलियो आहे उनखे ई चंबड़िया रहो, उन जी इत्तिबा कंदा रहो। ऐं मुसलमाननि खे इहो हुकुम कयो वियो हो त तव्हां यहूदियुनि ऐं नसरानियुनि जे चवण ते न हलिजो। उन्हनि जे अंदरि जेके अहले इल्म आहिनि उन्हनि में अक्सरियत अहिड़नि जी आहे जेके पाण बि गुमराह आहिनि, ॿियनि खे बि गुमराह था कनि। पोइ हाणे नतीजे तौर ते अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला मुसलमाननि सां यहूदियुनि ऐं नसरानियुनि जो बर्ताव छा हो, उन्हनि जो कहिड़ो हाल हो, अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला उन जो बयानु फरमायो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके में हुया, मक्की ज़िंदगी गुज़ारनि पिया, 12-13 साल जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा इब्तिदा में मके में गुज़रिया, नुबूवत खां पोइ पहिरियां साल मके जे माण्हुनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ऐं मुसलमाननि सां वॾियूं नाजाइज़ियूं कयूं, तड़पायो, ईज़ायो, तंग कयो, परेशान कयो, सख़्तियूं कयूं। मके जा मुशरिक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तरह सां ईज़ा ॾींदा वरितंदा, पाण में मशवरा कंदा वरितंदा, चवंदा या त क़तल कयूंसि, पर जे क़तल कंदासीं त पोइ इहो कुरैश कबीलो, अब्दु मनाफ बनु हाशिम कबीलो जेको आहे इहो ॾिंगो आहे, बदिले में असांखे घणो कुझु चुकाइणो पवंदो। वरी हटी वञनि, वरी चवंदा या त भला जलावतन कयूंसि, पर इहा सोच बि हिननि जी न बीहंदी त जे जलावतन कंदासीं, मुल्क नेकाली ॾींदासीं त हुनजा पोइ लॻ जेके आहिनि उहे अहिड़ा मज़बूत ऐं ताक़तवर आहिनि जेके हुनखे वञणु कोन ॾींदा। ऐं हुनजी क़ौम जेका आहे
कबीलो जेको आहे ख़ानदान उहे बेड़ा मज़बूत आहिनि जो हुन खां उहे असां खां हिसाब वठंदा हिन जो। इहो भरबो हिन जो न हलियो। वरी मशवरो करे चयूं त भला लालच ॾियूंसि, जेकॾहिं तोखे मके जूं ज़मीनूं खपनि त इहो टोटल ज़मीन तोखे था ॾियूं, रुॻो इहो नारो छॾ ला इलाहा इल्लल्लाह वारो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे घुराए इहा ॻाल्हि कयूं, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इनकार कयो। हिननि जो इहो हरबो बि न हलियो। वरी चयूंसि त भला जेकॾहिं तोखे क़ौम जी सरदारी अॻुवाणी खपे, सभु तोखे वॾो मञूं, इहा जेकॾहिं तुंहिंजी चाहत आहे त भला पग तोखे बदिरायूं, सभु तुंहिंजे आॾो किरूं झुकूं भला, पर इहो नारो छॾ, असांजे बुतनि खे घटि वधि न चओ। असां बुत परस्तीअ में सही आहियूं, असां पंहिंजे हाल ते हुजूं, असांखे न चओ। इहो ला इलाहा इल्लल्लाह वारो नओं जेको कलमो थो पेश करी इनखे माण्हुनि जे आॾो पेश न कर। पर हुननि जो को बि हरबो जॾहिं न हलियो, पोइ ईज़ायूं, एतिरो ईज़ायूं, एतिरो ईज़ायूं, एतिरो ईज़ायूं जो अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां आख़िरकार हुकुम थी पियो त सुहिणा कुझु वक़्त जे लाइ इन मके खे छॾियो। इहो साॻियो ई मको वाइदो आहे तव्हांखे तव्हांजे सल्तनत जो गादी हंधि बणाए ॾींदुसि, छॾियो थोरे वक़्त जे लाइ। इहा अल्लाह तबारक व तआला जी वॾी हिकमत हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जे हुक्म जे आॾो लब्बैक चवंदे पंहिंजो अबाणो वतन त छॾियो, पर इंतिहाई ॾुखारा थी करे मके खे छॾे विया। जॾहिं मदीने विया त मदीने में ॿ कबीला हुआ, ॿ क़ौमूं, यहूदी बि हुया, नसरानी बि हुया। बनु कुरैज़ कबीले वारा ऐं नुज़ैर कबीले वारा ॿ वॾा मशहूर कबीला यहूदियुनि जा। इन्हनि में कुझु नसरानी आहे, कुझु यहूदी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि सां मुआहिदा करे मदीने जे अंदरि हिकमत अमली बणाई। हिकु तजुर्बो बि थी चुको हो मके जे अंदरि इख़्तिलाफ़ात सां मुंहुं ॾियण जो, हिकमत ऐं बसीरत सां वक़्तु कढण जो तजुर्बो थी चुको हो। उन ई हिकमत ऐं बसीरत सां अची करे मदीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी रहाइश अख़्तियार कई। पर वॾो सहारो मदीने में उहे अंसार हुआ जिन जीअ में जायूं ॾिनियूं, पंहिंजे घरनि जा अधु अधु हिसो करे ॾिनऊं। ॿ घर वारियूं हुयूं, हिकिड़ीअ खे तलाक ॾेई इद्दत खां पोइ पंहिंजे ॿिए मुहाजिर मके खां जेको हिजरत करे आयो हुनखे भाउ चई करे हुनखे परणाए ॾिनऊं। वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनऊं, वॾो सहारो बणिया, जंहिं सहारे जे बुनियाद ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते मुहाजिरनि खे मज़बूत करे पंहिंजी क़ुवत ठाही। मुआहिदा बि थिया यहूदियुनि ऐं नसरानियुनि सां, पर मुआहिदे तां यहूदी ऐं नसरानी फिरंदा विया, मुखालिफ़त कंदा विया। जीअं जीअं इस्लाम जी तरक़ी मदीने में थींदी वई, तीअं तीअं हिननि जी जलन वधंदी वई। जीअं जीअं मुस्लमान वधंदा विया, इस्लाम जो नालो बुलंद थींदो वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इज़त ऐं अज़मत वधंदी वई, तीअं तीअं यहूदनि खे मिर्च लॻंदा विया, नसरानी बि हुननि सां गॾिजंदा विया। हलंदे 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 हिननि जी मुखालिफ़त एतिरी वधी वई जो पहिरियां मुआहिदे में इतिफ़ाक़ कयूं त तव्हां सां त लड़ाई न थींदी, तव्हां सां इतिहाद आहे, पर तव्हांजो को मुखालिफ़ हिते तव्हां सां विढ़ण आयो त तव्हां सां गॾिजी तव्हांजे दुश्मन सां लड़बो। पर हाणे साथ त नथा ॾियनि, दुश्मन सां लड़नि त नथा, अहिड़ा मुखालिफ़ ऐं ज़िदी थी पिया आहिनि जो चालियूं था हलनि, फितना था पैदा कनि, मुसीबतूं था खड़ियूं कनि, रुकावटूं था विझनि। एतिरे ताईं जो मके जा मुशरिक जिन 13 साल हुज़ूर जन खे ईज़ायो, ही यहूदी मदीने जा इतां बि मके जे मुशरिकनि खे पैगाम ॾेई करे पहुचाए करे ॻाल्हियूं हाल अहवाल मुस्लमाननि जा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उन्हनि ताईं पहुचाए, उन्हनि सां बदीअ जो इज़हार था कनि, हुज़ूर जी मुखालिफ़त था कनि। अल्लाह तबारक व तआला इहो सॼो पस मंज़र, इहो सॼो जो सॼो अंदरूनी अहवाल क़यामत ताईं ईंदड़ माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ क़ुर पाक जी आयतुनि में अहिड़ा त लफ़्ज़ बयानु फरमाया, जेको बि बाशऊर इंसान, समझदार माण्हू
क़ुरान पाक खे पढ़ंदो, सम्झण जी कोशिशि कंदो, ही आयतूं उनखे सम्झाईंदियूं त ओ सियाणा, तो हुज़ूर जो नालो रुगो ॿुधो आहे, कलमो रुगो पढ़ियो आहे, दुरूद पढ़ी करे ख़ुशि थो थी, पर तोखे ख़बर आहे त मदीने में हुज़ूर सलाम जन पंहिंजी ज़िंदगी जेका बसर कई, मके जा 13 साल सऊबतुनि में गुज़ारे, तकलीफ़ुनि में गुज़ारे हिजरत करे आया, त मदीने जे यहूदनि ऐं नसराननि जेके उतां जा पुराणा मज़हबी पुराणा दीनी माण्हू हुआ, जेके अहले इल्म सरबा हुआ, उन्हनि बि हुज़ूर सलाम जन खे तकलीफ़ूं ॾिनियूं, उचायो उन्हनि। सियाणा, तोखे ख़बर आहे उन्हनि जो हाल छा हो? ही आयतूं उन समझदार माण्हूअ सां ॻाल्हाए करे सेखारनि थियूं। छा थो फरमाए अल्लाह साईं? तरा कसीरम मिनहुम यतवल्लौन अलज़ीन कफ़रू। तो ॾिसंदे इन्हनि यहूदियुनि मां केतिरा ई तोखे नज़र ईंदा जेके यतवल्लौन अलज़ीन कफ़रू, जेके रहनि त मदीने में था, पर इतां बि मके जे मुशरिकनि सां दोस्ती था कनि। हिते मुंहिंजे महबूब सां मुआइदो कयो अथऊं त तव्हां सां कॾहिं बि लड़ाई न थींदी, तव्हां सां इतिहाद रहंदो, न तव्हां असां सां विढ़ंदव, न असां तव्हां सां विढ़ंदासीं, न तव्हांजे दुश्मन सां असां साथ ॾींदासीं तव्हांजे ख़िलाफ़, न कि तव्हां असांजे दुश्मन सां साथ ॾींदव असांजे ख़िलाफ़। पाण में गॾिजी वेहंदासीं, साथ बि पाण में गॾिजी हूंदो, कोई बि मदीने में दुश्मन आयो तव्हांजो या असांजो गॾिजी लड़ंदासीं। पर न न न, ओ सियाणा ॿुधी छॾ, इहे केतिरा यहूदियुनि मां तूं ॾिसंदे नज़र ईंदा तोखे जेके मके जे मुशरिकनि काफ़िरनि सां दोस्ती था कनि। लबिअस मा क़द्दमत लहुम अनफुसुहुम अन सख़ित अल्लाहु अलैहिम व फिल अज़ाबि हुम ख़ालिदून। उलमा मुहद्दिसीन त एतिरे क़दुरु लिखियो आहे त मदीने में यहूदियुनि जो सरदार काब बिन अशरफ पंहिंजे यहूदियुनि खे सॾे करे, मुशरिकनि माण्हुनि खे बि सॾे करे उन्हनि खे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ बरगलाईंदो हो, दुश्मनीअ ते उभारींदो हो। एतिरे ताईं जो मके जे मुशरिकनि ताईं पैगाम पहुचाए उन्हनि खे उते जो उते मके में हुज़ूर जे ख़िलाफ़ उभारे तयारी कराईंदो हो त जीअं हुज़ूर जन नऊज़ बिल्लाह कॾहिं बि जेकॾहिं न इस्लाम जे फतह जे लाइ मैदान जंग में अचनि मके जे मुशरिकनि जे लाइ, त उन्हनि खे पहिरियां खां ई ख़बर हुजे त हिते ईंदा, हितां जंग थींदी, हितां ईअं ईंदो, त उहो पंहिंजो हरबो पहिरियां खां तयारु करे छॾनि। मुस्लमाननि खे नाकाम करण लाइ, जंगनि में नुक़सानु ॾियण जे लाइ ऐं जंग में हाराइण जो वॾो सबबु ऐं ज़रियो बणिजण जे लाइ पंहिंजो पाण खे यहूदियुनि जो सरदार काब बिन अशरफ पेश कंदो हो, मुस्लमाननि जे ख़िलाफ़ मुशरिकनि खे उभारींदो हो। अल्लाह से फरमाए थो, केतिरनि खे ई तूं ॾिसंदे न त तोखे इहे काफ़िरनि सां यहूदी दोस्ती कंदे नज़र ईंदा। लबिअस मा क़द्दमत लहुम अनफुसुहुम, इन्हनि जेको कुझु कयो न, जेका इन्हनि जी कमाई हुई इस्लाम जे ख़िलाफ़, जो कुझु इन्हनि अल्लाह ताला जे आॾो पंहिंजा इहे बुछड़ा अमल पेश कया आहिनि, ॾाढो इन्हनि इहो बुरो कयो आहे। रब जे आॾो उन्हनि जूं इहे हरकतूं साज़िशूं इस्लाम जे ख़िलाफ़, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुश्मनीअ में खयल हुननि जा क़दम, इहे सभु जो सभु जेके अल्लाह वटि पहुता आहिनि न, ॾाढा इहे उन्हनि जे लाइ बुरा आहिनि। हिननि पंहिंजे लाइ ॾाढो बुरो सामान गॾायो आहे ख़ुदा वटि। साईं कीअं भला इहो बुरो थियो? अन सख़ित अल्लाहु अलैहिम, क़ुर तो फरमाए त इन्हनि बुछड़नि अमलनि जे करे, नाफ़रमाननि, वाइदे ख़िलाफ़नि, दुश्मननि जे करे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उन्हनि जी ॾमरियल आहे, कावड़ियल आहे। व फिल अज़ाबि हुम ख़ालिदून, ऐं इहे हमेशह हमेशह जे लाइ क़यामत जे ॾींहुं अज़ाब में हूंदा। अल्लाह ताला जी कावड़ दुनिया में उन्हनि जे मथां आहे, हयातीअ में ई उन्हनि ते कावड़ आहे, मौत खां पोइ हमेशह उहे जहन्नम में रहंदा, अज़ाब में रहंदा। इहो आहे हाल यहूदियुनि जो जेके मदीने में हुया, जिन जो नतीजो आख़िर इहो निकितो त हुननि अल्लाह ताला वटि जेको अमल पुॼायो आहे, पेश कयो आहे, उहो ॾाढो बुरो आहे। नतीजे में अल्लाह ताला हुननि ते कावड़ियल आहे, आख़िरत में हमेशह उन्हनि खे जहन्नम जो अज़ाब कंदो। हाणे हलूं था अॻिते। वलौ कानू युमिनून बिल्लाहि वन्नबिय्य वमा उन्ज़िल इलैहिम मत्तख़ज़ूहुम औलिया वलाकिन्न कसीरम मिनहुम फ़ासिक़ून। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, साईं इहे यहूदी मुखालिफ़ जो थिया, जॾहिं त उन्हनि वटि तौरात बि हो, उन्हनि में मूसा अलैहिस्सलाम पैगंबर हो, उन्हनि में मूसा अलैहिस्सलाम खां पोइ केतिरा ई बनी इसराइल में पैगंबर आया। तौरात मशहूर मारूफ़ मूसा अलैहिस्सलाम जो किताब,
अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलियल उन्हनि जे रहनुमाईअ जे लाइ उन्हनि वटि मौजूदु हो, पोइ इन्हनि खे त तौरात जे ज़रिए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सॼी मालूमात हुई न, पोइ बि इहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां दुश्मनी ते उभरी आया। इहे एतिरो छो निकिता अॻिते? क़ुर तो फरमाए अञा त तोखे ख़बर कान्हे, थोरियूं ॻाल्हियूं तो ॿुधियूं आहिनि त तो सुवाल कयो आहे, अञा ॿुध त सही। वलौ कानू युमिनून बिल्लाहि वन नबिय्य, इहे यहूदी मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी अल्लाह ताला ते ईमान बि आणींदड़ हा, ईअं न त रुगो काफ़िर हा, अल्लाह ते ईमान बि आणींदड़ हुया। उन वक़्त में पंहिंजे वक़्त जे पैगंबर नबीअ ते बि ईमान उन्हनि जो हुयो। वमा उनज़िला इलैहि, जेको उन्हनि जे तरफ़ तौरात आसमानी किताब उन्हनि जे तरफ़ नाज़िल कयो वियो उन ते बि उन्हनि जो पको यकीन हो। मत्तख़ज़ूहुम औलिया, हिननि वटि अल्लाह ताला जा पैगंबर हुया, आसमानी किताब हुया, वॾी तालीम हिननि जी हुई, अल्लाह ते हिन जो ईमान, नबीअ ते ईमान, आसमानी किताब रहनुमाईअ जे लाइ हिननि वटि मौजूदु हो। पर इन्हनि समूरनि शयुनि खे हिननि पुठीअ भर उछलाए छॾियो। हिकु तासुब, हिकु साड़, हिकु हसद, गुरूर ऐं तकबर जे बुनियाद ते। त हाणे न वरी असां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोयां लॻूं, पोइ त असांजो जेको ही सॼो मुंड खां वठी असांजो साईं साईं वारो प्रोग्राम आहे उहो त सॼो ख़तमु थी वेंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, जेकॾहिं न इहे पंहिंजे ईमान ते पका रहनि हा, मुंहिंजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बि ईमान आणनि हा, ऐं मुंहिंजे नबी मोहम्मद अरबीअ ते क़ुर नाज़िल थिए पियो उन ते बि ईमान आणनि हा, त ॾाढो कमाइनि हा। पर मत्तख़ज़ूहुम औलिया, न क़ुर खे मञनि, न मुंहिंजे नबीअ ते ईमान आणनि। हालांकि मूसा अलैहिस्सलाम इन्हनि खे तलक़ीन करे वियो हो त जेकॾहिं मुंहिंजे दौर में ई मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची विया न पैगंबर जे हैसियत सां, त मां बि उन ते कलमो पढ़ंदुसि, मां बि उनजो उम्मती थी करे रहणु पसंदि कंदुसि। बहैसियत पैगंबर जे उन जे साम्हूं न थींदुसि, उम्मती थी रहंदुसि। तव्हां कहिड़ी मां जा लाल हो, मुंहिंजे वफ़ात खां पोइ बि जेकॾहिं तव्हांजे मौजूदगी में आख़िरी पैगंबर हाणे अची वञे न त तव्हां सभु हुनजी ताबेदारी कजो। पर मत्तख़ज़ूहुम औलिया, इन्हनि कंहिंसां बि दोस्ती न कई, न क़ुर सां, न मोमिननि सां, न नबीअ सां, न अल्लाह तबारक व तआला जे ज़ात सां सचाई कयूं, न पंहिंजे पैगंबर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो चयो वरितऊं। क़ुर फरमायो वलाकिन्न कसीरम मिनहुम फासिकून, अक्सर उन्हनि मां तूं ॾिसंदे त तोखे नाफ़रमान बेचैया नज़र ईंदा, ज़िद्दी, हासिदी, साड़ीला नज़र ईंदा। इहो आहे यहूदनि जो हाल। बाक़ी बचा नसरानी, अल्लाह तबारक व तआला फरमायो लतजिदन्न अशद्दन नास अदावतन लिल्लज़ीना आमनुल यहूद वल्लज़ीना अशरकू। अञा त तूं यहूदनि खे ॾिसंदे न, मुस्लमाननि सां सभ खां घणी दुश्मनी इन्हनि यहूदनि जी तोखे नज़र ईंदी। सख़्त खां सख़्त मुस्लमाननि जा दुश्मन जॾहिं ॻोल्हींदव त तव्हांजी नज़र वञी यहूदनि ते पवंदी, कि यहूदी तव्हांखे मुस्लमाननि जा सख़्त मुनकिर, सख़्त मुखालिफ़, सख़्त दुश्मन नज़र ईंदा। ऐं यहूदनि सां गॾु इहे मुशरिक बि, माना मुस्लमाननि जा क़यामत ताईं दुश्मन जेके रहंदा, सख़्त दुश्मन, उहे यहूदी ऐं मुशरिक हूंदा। अॼु बि तव्हां 1400 साल गुज़रिया आहिनि क़ुर पाक जे हिन आयतुनि खे नाज़िल थींदे, 1400 साल खां पोइ अॼु बि तव्हां नज़र फेराईंदव त मुस्लमाननि जा वॾे में वॾा दुश्मन इहे यहूदी ऐं इहे मुशरिक नज़र ईंदा। अल्लाह साईं क़ुर पाक जे आयतुनि जे ज़रिए उन समझदार सियाणे मुस्लमान खे जेको क़ुर पढ़े थो, अल्लाह साईं उन सां मुखातिब थी उनखे सम्झाए पियो त सियाणा, जंहिं बि ज़माने में तूं ॾिसंदे न मुस्लमाननि जा सख़्त दुश्मन तोखे यहूदी ऐं मुशरिक नज़र ईंदा। क़ुर एॾी तालीम थो ॾे। अॻिते फरमाई, सवाल थियो ॼण त सम्झण जे लाइ, त साईं पोइ भला मुस्लमाननि जा सभ खां वधीक भला मुशरिकनि ऐं मुनाफ़िक़नि काफ़रनि मां सभ खां वधीक वेझा दोस्त कहिड़ा नज़र ईंदा भला? ही पासो त सम्झ में आयो त मुस्लमाननि जा सभ खां सख़्त दुश्मन यहूदी ऐं मुशरिक हूंदा, पर मुस्लमाननि जा काफ़र कुफरियात कुवतुनि मां कहिड़ा माण्हू मुस्लमाननि जा कुझु वेझा दोस्त नज़र ईंदा भला? थोरो ॿुधाए छॾियो त असांजी नज़र हिकिड़ी सभु कंहिं ते हुजे। पोइ अल्लाह साईं फरमायो वलतजिदन्न अक़रबहुम मवद्दतन लिल्लज़ीना आमनुल्लज़ीना क़ालू इन्ना नसारा। नसरानियुनि ते वरी जॾहिं तूं नज़र विझंदे न, ईसायुनि ते,
त इहे वरी तोखे मुस्लमाननि सां सभ खां वेझा वेझड़ाई कंदड़ दोस्त नज़र ईंदा। हालांकि आहिनि इहे बि काफ़िर आहे, यहूदी भी काफ़िर है, मुशरिक भी काफ़िर है, नसरानी भी काफ़िर है। पर ये नसरानी जेके चवन था इन्ना नसारा असां नसरानी आहियूं, ये इन्हनि ते तूं नज़र रखंदे न त इहे मोमिननि सां तोखे मवदत मोहबत कंदे नज़र ईंदा, कुझु न कुझु नरमी ऐं दोस्ती कंदे नज़र ईंदा। हालांकि मुस्लमान इहे कोन, पर मुस्लमाननि सां कुझु वेझड़ाई कंदे नज़र ईंदा। साईं छो आहिनि बि काफ़िर पर मुस्लमाननि सां छो था दोस्ती रखनि? अल्लाह से फरमायो ज़ालिक बिअन्न मिनहुम क़िस्सीसीन, छो त हिन नसरानियुनि में आलिम घणा आहिनि। ये आलिम जेके आहिनि न, आलिम जो कमु आहे माण्हुनि खे हक़ सच ॿुधाइणु ऐं माण्हुनि खे आख़िरत खां डिॼारणु, सच जा फ़ाइदा ऐं कूड़ जा नुक़सान ॿुधाइणु, जहन्नम जो तज़किरो करे उनखे जहन्नम यादि ॾियारणु ऐं जन्नत जो तज़किरो करे जन्नत जी ख़ुशख़बरी नेकनि खे ॾियणु। आलिम जो कमु आहे तरबियत ऐं तालीम करणु, जीअं माण्हू सुधरे, हक़ खे सुञाणे। आलिम इन्हनि में तोखे घणा नज़र ईंदा, इन जे करे इन्हनि माण्हुनि में ख़ुदा तरसी कुझु आहे, बावजूद काफ़िर हुजण जे ख़ुदा तरसनि। ॿियो वरोबाननि, इन नसराननि में तूं ॾिसंदे त तोखे दरवेश फ़क़ीर बुज़ुर्ग नज़र ईंदा, जीअं असां वारा दरगाहनि वारा बुज़ुर्ग आहिनि, हर मकतब फ़िक्र में आहिनि। इहे बुज़ुर्ग दरवेश बि तोखे घणा नज़र ईंदा। दरवेश माण्हूअ जो कमु आहे त दुनिया मालदारी शोहरत हिननि खां पासे हूंदा आहिनि। हालांकि खाधे पीते जी ज़रूरत उन्हनि खे बि आहे, ॿार बचड़ा ज़रूरतूं सभु उन्हनि खे बि आहिनि, सर्दी गर्मी उन्हनि खे बि लॻे थी, पर अक्सरियत लालच जे तरफ़ न वेंदा आहिनि, दुनिया में माफ़िया खां थोरो साइड ते रहंदा आहिनि। मुनासिब ज़रूरतूं पूरियूं थियनि पोइ बसि घणी लालच में न वेंदा आहिनि। त पोइ इन्हनि नसरानियुनि में तोखे इहे दरवेश माण्हू बि नज़र ईंदा। इन्हनि दरवेशनि जे करे हिननि में दुनियावी लालच घटि नज़र ईंदी तोखे, जेकॾहिं तूं ॾिसंदे त आलिमनि जे करे इहे हक़ खे सुञाणींदे नज़र ईंदा तोखे। हक़ उन्हनि खे जल्दी सम्झ में अचे थो, पोइ मञनि या न मञनि पर सुञाणनि था, चवनि था इहो हक़ आहे, पर असां उन हक़ खे मञे कलमो पढ़े मुस्लमान थियूं इन ॻाल्हि खां परे आहिनि, पर चवनि था, मुस्लमाननि खे वेझो चवनि था, मुस्लमाननि खे बहितर चवनि था ऐं मुस्लमाननि सां कुझु वेझड़ाई कंदे नज़र ईंदा। वअन्नहुम ला यस्तकबिरून, पर इहे एॾा मुतकब्बिर ऐं मग़रूर न आहिनि। आहिनि बि काफ़िर पर मुतकब्बिर ऐं मग़रूर कोन्हनि, तॾहिं मुस्लमाननि सां कुझु वेझड़ाई आहे उन्हनि जी। हाणे इहे नसरानियुनि जे लाइ क़ुर पाक ॼण त हिकु तरफ़ खां ॾिठोसीं त उन्हनि जी तारीफ़ करे छॾी, ऐं यहूदियुनि जे बारे में क़ुर पाक उन्हनि जी शिदत मुखालिफ़त इस्लाम सां बयानु करे छॾी। साॻियो सवाल बाक़ी आहे, आहिनि त यहूदी बि काफ़िर आहे, मुशरिक बि काफ़िर आहे, नसरानी बि काफ़िर आहे, पोइ क़ुर पाक नसरानी जी तारीफ़ छो थो करे? अल्लाह ताला तारीफ़ छो कई आहे भला? यहूदियुनि जी मुखालिफ़त कई आहे ऐं नसरानी जी तारीफ़ कई आहे छो? जवाब इहा आहे त हुननि जो कुफ़र क़ुर पाक बयानु कयो आहे, पर कंहिं न कंहिं लिहाज़ सां मुस्लमाननि जे मथां हुननि जी अखि थधी आहे, दुश्मनी कुझु नरमीअ वारी आहे ऐं कुझु मुस्लमाननि सां वेझड़ाई रखनि था, त दुश्मन में जेका सुठी सिफ़त आहे क़ुर उन जी बि तारीफ़ थो करे। ईअं कोन थो कहे त इहे मुस्लमान थी विया, क़ुर पाक ईअं कोन थो चए त हुननि जे लाइ आख़िरत जी सज़ा कोन्हे, क़ुर पाक ईअं कोन थो चए त इहे आख़िरत में जन्नत में वेंदा, पर दुश्मन जी जेका सुठी सिफ़त आहे क़ुर पाक उन जी बि तारीफ़ करे थो, जंहिंमां मालूम थिए थो त हक़ जी सुञाण माण्हूअ में एतिरे क़दुरु हुजे जो धक दुश्मन जो बि मञे त हा इहा ॻाल्हि दुश्मन आहे पर इहा ॻाल्हि भली अथसि, मुंहिंजो मुखालिफ़ आहे पर हीअ सिफ़त भली अथसि। इहा जंहिं माण्हूअ में बुर्दबारी हूंदी न, इहो माण्हू आला क़िस्म जो आहे। तॾहिं त चवंदा आहिनि त बेवकूफ़ दोस्त खां अकुलमंद दुश्मन चङो, छो त अकुलमंद खे ख़बर हूंदी आहे त हीउ मुंहिंजो मुखालिफ़ आहे या दुश्मन आहे, पर अहिड़ी किरियल हरकत नथो करे सघे, अहिड़े क़िस्म जो कम ज़र्फ़ नथो थी सघे। अकुलमंद दुश्मन खे ख़बर हूंदी आहे त मुंहिंजो दुश्मन केतिरे कैटेगरीअ जो आहे, केतिरी हैसियत रखण वारो आहे ऐं उन मां कहिड़े क़िस्म जी उमेद करे सघिजे थी। दुश्मन पंहिंजे दुश्मन जी ख़ूबीअ खे तस्लीम कंदो आहे। त क़ुर पाक हिते मुस्लमाननि जे दुश्मननि यहूदियुनि खे बि ॿुधाए थो त उन्हनि जी असलियत छा आहे, मुस्लमाननि जे
बारे में नसरानी जो अक़ीदो भी ॿुधायो वियो त काफ़िर आहिनि, पर मुस्लमाननि सां नरम गोशो रखण जे करे क़ुर पाक इन्हनि जी तारीफ़ बि करे छॾी। इहा आहे इस्लाम जी आला ज़रफ़ी, क़ुर पाक जी ऐं शरीयत मुहम्मदीअ जी आला ज़रफ़ी आई आहे त दुश्मन जे सुठियुनि सिफ़तुनि जी बि साराह कई वई। पंहिंजे जॻह ते अगरचे दुश्मन आहे, पर सुठी ॻाल्हि क़ुर पाक हुन जी मञे पियो। इहा आहे आला ज़रफ़ी, ख़ुशि अख़लाक़ी, ख़ुशि उसलूबी जेका क़ुर पाक ऐं शरीयत सेखारे थी। अल्लाह पाक तव्हां असांखे बि इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।